बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझो ही पैगाम जमीयत उलमा इस्लाम जे मुहब्बत कंदड़नि सां जिन जो ताल्लुक़ सूबे सिंध सां आहे, ख़ासि तौर ते सखर ऐं लारकाणे डिवीजन सां आहे, ख़ासि तौर ते उन्हनि अहम हलकनि सां आहे जितां जमीयत उलमा इस्लाम इंतहाई बहितर अंदाज़ में इलेक्शन विढ़ी रही आहे, उन्हनि जे नाले आहे त सुभाणे अव्हांखे बर वक़्तु घरां ॿाहिरि निकिरणो आहे, पोलिंग स्टेशन पहुचणो आहे, पोड़नि खे, जवाननि खे, अमड़ियुनि खे, भेनरुनि खे ऐं नियाणियुनि खे वोट कास्ट करणो आहे। सिर्फ़ु वोट कास्ट नाहे करणो, वोट कास्ट करण खां पोइ पोलिंग जे ॿाहिरां अमड़ियूं बि कैंप ते मौजूदु रहनि, मर्द बि कैंप ते मौजूदु रहनि ऐं उहे पंहिंजे वोट जी चौकीदारी कनि। पोलिंग एजेंट्स जेका जमीयत उलमा इस्लाम जे तरफ़ां सुभाणे पोलिंगनि ते हूंदा, उन्हनि खे गुज़ारिश आहे त सुबुह जो पोलिंग प्रोसेस शुरू थियण खां पहिरियां वोट दॿे में विझण खां पहिरियां दॿनि खे चेक करणो आहे। अव्हांजे साम्हूं उहो सील थियणु घुरिजनि, यकीनी हुजे त उहे दॿा ख़ाली आहिनि, अव्हांजे साम्हूं अव्हां चेक कयो उहे ख़ाली आहिनि, उनखां पोइ उहे सील थियनि। वोट ॻणणा आहिनि, कागज़ ते लिखणा आहिनि त घणा वोटर आया, 1 2 3 4 500 600, उन्हनि खे काउंट करणो आहे। ईअं न थिए त वोटर जेका आया उहे 500 हुया ऐं दॿे मां 1000 वोट निकिरनि, ईअं न थियणु घुरिजे। वोट खे कास्ट करणो आहे, वोटर्स खे कास्ट करणो आहे, अखियूं खोले विहणियूं आहिनि। अमलो उते जेको आहे उहो सिर्फ़ु ख़ासि जेको सरकार जे तरफ़ां अमलो आहे उहो उते मौजूदु हुजे। उन खां अलावा जेकॾहिं को माण्हू आहे उन ते एतिराज़ु करणो आहे, रेंजर्स पुलिस ऐं फ़ौज खे इतला करणो आहे। ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ी दरख़्वास्त अर्ज़ु गुज़ारिश करियां थो त सुभाणे पोलिंग जे ॾींहं ते पुरअमन रहणो आहे, पुरअमन रहणो आहे, पुरअमन रहणो आहे। मुख़ालिफ़नि जी इहा कोशिशि हूंदी त पोलिंग बंदि थिए, पोलिंग बंदि थियणु नाहे ॾियणी, पोलिंग जो प्रोसेस जारी रहे, जहिड़ो नाहे करणो, इंतिशार नाहे फैलाइणो। इन्हनि सभिनी शयुनि खे पंहिंजे कैमरा में रिकॉर्ड कंदव, पंहिंजे मोबाइल में रिकॉर्ड कंदव, महफ़ूज़ रखंदव। इलेक्शन जे ॿिए ॾींहं ते असां उहे तमामु जो तमामु शयूं खणी करे उन ते एहतिजाज बि करे सघूं था, उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई बि करे सघूं था, कानून खे बि मुतारिक करे सघूं था। ऐं जेकॾहिं को धांधली करे थो त बज़ोरे पंहिंजे आवाज़ जे, बज़ोरे क़ुव्वत जे उनखे रोकणो आहे। ॿाहिरि मौजूदु जेका कारकुन हूंदा पोलिंग ते उन्हनि खे इतला करणो आहे त ठपेबाज़ी थी रही आहे, धांधली थी रही आहे। लिहाज़ा इन्हनि सभिनी शयुनि खे अखियूं खोले रहणो आहे। जेकॾहिं अव्हां कामयाबी चाहियो था त उनजे लाइ सुभाणे जो ॾींहुं तव्हांखे सॼो ॾींहुं वक़ुफ़ु करणो पवंदो, अखियूं पटणियूं पवंदियूं। सुभाणे सॼो ॾींहुं अव्हांखे पोलिंग संभालणी पवंदी, धांधली रोकणी पवंदी, जहिड़ो रोकणो पवंदो, पुरअमन रहणो पवंदो, वोट कास्ट करणो पवंदो। गाॾी नथी पहुचे त गाॾी जो इंतज़ारु न कयो, कोई उहिदेदार नथो पहुचे, इंतज़ारु जेका गाॾी मिले थी उन ते चढ़ी पओ, चाहे उहा बस आहे, रक्शो आहे, चुंची आहे, लैंड क्रूज़र आहे। पहिरें पंधु वञिणो पए थो त वञो, कंहिंखे व्हीलचेयर ते खणी वञिणो आहे वठी वञो, कंहिंखे कुल्हे ते खणी वञिणो आहे वठी वञो। सुभाणे जो ॾींहुं महिरबानी कयो, ज़िमेदारी जो मुज़ाहिरो कयो। जमीयत उलमा इस्लाम जे उम्मीदवारनि खे ऐं ख़ासि तौर ते जेका असांजा इत्तेहादी आहिनि उन्हनि जे लाइ बि इहो सभु कुझु कयो ताकी सिंध जे अंदरि सुभाणे जो सिजु, सिंध लुटींदड़नि जे नाकामी जो सिजु ऐं परीअं जो सिजु जमीयत उलमा इस्लाम ऐं इत्तेहादियुनि जे कामयाबी जो सिजु बणिजी करे उभरे। अलबत्ता दुआउनि जो एहतमाम, सलातुल हाजा जो एहतमाम। व उफ़व्विज़ु अमरी इलल्लाह इन्नल्लाह बसीरुम बिल इबाद ऐं अल्लाहुम्मा अस्तुर औरातिना व आमिन रवातिना जे विर्द जो एहतमाम, ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन जे विर्द जो एहतमाम, दुरूद शरीफ़ जो एहतमाम, पोलिंग ते वेंदे पोलिंग खां मोटंदे दुरूद शरीफ़ जो एहतमाम, जनाब सरवर कौनैन सरकार दो आलम ते हदिये तबरीक मोकिलण जो एहतमाम थियणु घुरिजे। अल्लाह तबारक व तआला जमीयत उलमा इस्लाम ऐं उनजे इत्तेहादियुनि खे कामयाबी नसीब फरमाए। मां उम्मीद करियां थो जिन जिन 5 साल 9 साल मूंसां वाइदा कया आहिनि, मुंहिंजे जलसनि में शिरकत कई आहे, मुंहिंजे जुलूसनि में शिरकत कई आहे, मूंसां मरण ऐं जीअण जा वाइदा कया आहिनि, उहे सुभाणे कमज़ोरी न कंदा। जेकॾहिं किथे बि कमज़ोरी आहे त उनखे ख़तमु कंदा, दूरि कंदा। न मुंहिंजो इंतज़ारु कजो, न कंहिं गाॾी जो इंतज़ारु कजो, न कंहिं पोलिंग एजेंट जो इंतज़ारु कजो, पाण पहुचिजो। तव्हां सभु मुंहिंजा नुमाइंदा आहियो, तव्हां सभु मुंहिंजे हिमायत याफ़्ता इत्तेहादियुनि जा नुमाइंदा आहियो, तव्हां सभु जमीयत उलमा इस्लाम जा नुमाइंदा आहियो। ख़ुदा जे वास्ते सुभाणे काई सुस्ती न थियणु घुरिजे। अल्लाह तबारक व तआला तव्हांजो मुंहिंजो हामी नासिर। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।